हैदराबाद जे शिव मंदिर में एक मुसलमान औरत खे लॼा लुट जो निशानो बणाइण जे इल्ज़ाम हेठि आयल पुॼारी भगत करण चंद खे पुलिस गिरफ़्तार करण बैदि संदसि ख़िलाफ़ केस बि दाख़िल करे वरितो आहे। पुॼारी ते इल्ज़ाम हणंदड़ औरत तोड़े इल्ज़ाम हेठि आयल पुॼारीअ जे रत ऐं बाडी जा ॿिया सैंपल बि वरिता विया आहिनि। हैदराबाद जे गुलशन ख़ैर मोहम्मद वारे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ औरत FIR में मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त मां तलाक़ याफ़्ता औरत ऐं हिकु ॿार जी माउ आहियां। घर भातियुनि सां गॾु ईद ॾिहाड़े शिव मंदिर घुमण आयसि त पुॼारी मुंहिंजी परेशानी ॾिसी चयो त मूं वटि तुंहिंजे समूरियुनि परेशानियुनि जो इलाजु आहे। हुन ॿिए ॾींहुं मंदिर में अकेले अचण लाइ चयो। औरत मूजिबि हूअ 24 अप्रैल ते मंदिर वई त पुॼारी मंदिर जे स्टोर रूम में खेसि वठी वियो ऐं मुंहं ते नशे वारो पाउडर हणी खेसि बेहोश करण बैदि ॾाढाई कई। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती मेडिकल चकास मां इहो साबित थियो आहे त औरत सां जिंसी अमल थियो आहे। जवाबदार पुॼारीअ जे ॾोहारी हुअण जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॿिन्ही जी DNA रिपोर्ट साम्हूं ईंदी। मंदिर जी इंतिज़ामिया हिन समूरे वाक़े खे साज़िश करार ॾेई रही आहे। मंदिर जी इंतिज़ामिया जो चवणु आहे त शिव मंदिर ते माज़ीअ में हमला करे मूर्तियूं टोड़ियूं वयूं आहिनि ऐं मंदिर जे कुझु हिसनि ते कब्ज़े जो मामिलो बि पेश अची चुको आहे। पुलिस जो चवणु आहे त सभिनी खे DNA रिपोर्ट जो इंतज़ारु करणु घुर्जे। DNA रिपोर्ट मां कूड़ ऐं सच जी सॼी ख़बर पइजी वेंदी।